आज़ाद व्यू यूट्यूब चैनल में भलीकार आऊं मुख्तियार जरवार। साथियों, इन वीडियो में असां तव्हां खां पुछंदासीं जनरल नॉलेज ऐं कॉमन सेंस जा दिलचस्प सवाल। हर सवाल खां पोइ जवाब ॾियण जे लाइ तव्हां वटि हूंदो 10 सेकंड जो टाइम। जेकॾहिं वधीक टाइम घुर्बल हुजे त तव्हां वीडियो खे रोके सोचे पंहिंजो जवाब कमेंट करे सघो था। सवाल नंबर पहिरियों आहे, ॿुधायो त उहो छा आहे जेको सॼी ज़िंदगी बीठल रहे थो, जेकॾहिं वेह त मरी पवंदो? जवाब वण। ॿुधायो त उहो कहिड़ो जानदार आहे जेको बिना परनि जे उॾामे थो? जवाब चमड़ो। अॻियो सवाल आहे त पखी जे जिस्म जो उहो कहिड़ो हिसो आहे जेको उॾामण वक़्तु आसमान में नाहे हूंदो? जवाब पखी जो पाछूलो। अॻियो दिलचस्प सवाल आहे त कहिड़ी सब्ज़ी जो जूस पीअण सां कद में इज़ाफ़ो थींदो आहे? जवाब पालक ऐं शिलजम। ॿुधायो त उहो कहिड़ो अमल आहे जेको असां निंड में नथा करे सघूं? जवाब अखि चिंबण। साथियों, तव्हां केतिरनि सवालनि जा जवाब ॾिना? कमेंट में ज़रूरु ॿुधाइजो। वधीक वीडियो जे लाइ चैनल खे कंदा सब्सक्राइब। अल्लाह हाफ़िज़।